जी नाज़रीन, सालेपट जे सहाफ़ी अजय कुमार लालवाणी जे क़त्ल खां पोइ जेको अॼु भुज हिंदू पंचायत पारां लाल मंदिर खां बिरपुखास प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाज कयो आहे। अॻूणो MP हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं, छा चवणा? जेको चौकीदार राति जो चौकीदार आहे उन कातलनि खे ॾिठो आहे ऐं उहो पॉइंट आउट बि करे पियो, पर हाणे उन्हनि खे लिकायो थो वञे। हू तमामु पावरफुल धुरियूं आहिनि, इन करे उन्हनि जा नाला कोन पिया वरिता वञनि। हीउ डमी माण्हू पेश करे शइ खे थधो कयो वियो आहे। छो? हीउ माइनॉरिटी खां वधीक जेको आहे हीउ साफ़ी बिरादरी जो आहे। हिननि खे डपु असां मां कोन्हे, हीउ साफ़ी बिरादरी मां हिन खे डपु आहे त हीअ साफ़ी बिरादरी असां हिननि खे न ॾींदासीं। हीउ कूड़ो रिलीफ ॾेखारियो वियो आहे अख़बारुनि में ॾेई करे। हाणे केरु उन्हनि खां पुछे थो न त सही असां त माण्हू गिरफ़्तार करे छॾिया, न, इहे डमी आहिनि माण्हू। चवंदा अथव असांजी GIT जेको वज़ीर आला चयो आहे, पर ठहंदी न ठहंदी उहो त ख़ुदा खे ख़बर आहे। असां चवंदा GIT ठाहियो ऐं जज को हुजे कोर्ट जो उनखे ॾियो, पोइ जेको बि इंसाफ़ हुजे, जेको हुननि खे राइट मिले, केर बि हुजे न, त असांखे चवंदा त इहे सही कातिल आहिनि। हुननि जा माइट मिट उते जो को बि माण्हू, पंचायत वारनि सां मुंहिंजो ॻाल्हाइणु थियो, को बि मुतमिन न आहे जेके माण्हू झलिया विया आहिनि। जी नाज़रीन, अॻूणो MP लक्ष्मणदास पेरवाणी जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी। हिन जो चवणो त असल कातल जेके आहिनि अञा ताईं पुलिस गिरफ़्तार नथी करे। वज़ीर आला सिंध पारां GIT जोड़ी वई आहे, मगर अञा ताईं शायदि हुन ते को अमल नथो थिए। जेसि ताईं हुनजा असल कातल गिरफ़्तार न थिया तेसि ताईं असां एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। कैमरामैन एजाज़ भट्टी सां गॾु नज़ीर पंवर, सिंध TV न्यूज़ में।